लीडर टीवी में एक भेरो ॿीहर भलेकार असां जूं ॻाल्हियूं सिंधी ॿोली जे मोहसिन जनाब अब्दुल माजिद भुरगरी साहब सां जारी आहिनि। असां उन जे मुख़्तलिफ़ पहलुअनि ते कंप्यूटर खां ज़ात खां कंप्यूटर, कॾहिं हिकिड़ो ॿारु कॾहिं ॿियो ॿारु, कॾहिं पुटु कॾहिं धीअरूं, उहो त थींदा 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 भुरगरी साहब मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, उहा हीअ आहे त कंप्यूटर जे हवाले सां, इंटरनेट जे हवाले सां, चाहे एंड्रॉइड हुजे चाहे एप्पल हुजे, उन्हनि सिस्टमनि खे समूरनि खे ज़हन में रखी तव्हां छा था सम्झो त सिंधी ॿोलीअ जा इंटरनेट जे लाॻापे सां या इंटरनेट जे हवाले सां केतिरो परसेंट कमु थी वियो आहे? 40%, 50%, 60%? उन खां पोइ मुंहिंजो ॿियो सुवालु इहो हूंदो त फ्यूचर जे लाइ तव्हांजे ज़हन में छा छा आहे त काश ही कम थियणु खपनि? प्लीज़। सही, इहे जेके तव्हां चयो आहे त केतिरो परसेंटेज कमु थी वियो आहे, इहो परसेंटेज हमेशह ॿोलियुनि सां लाॻापियल आहे। कंहिं ॿोली में केतिरो थियलु हूंदो, जेतिरी ॿोली इंटरनेट ते उनजी तरवीज ज़्यादा आहे, उन में एप्लीकेशन्स भी ज़्यादा हूंदियूं, प्रोग्राम भी ज़्यादा हूंदा, कम भी ज़्यादा थियल हूंदो। जीअं अंग्रेजी आहे, उन में तमामु घणो कमु थियल हूंदो। सिंधी में ज़ाहिर आहे असां तमामु बाद में इहा आई आहे, उनखे सरकारी पुठिभराई भी तमामु अदालतनि जे तरफ़ां, सरकार जे तरफ़ां घटि रही आहे। जंहिं ताईं बुनियादी कमु आहे उहो त सम्झो त 100% ई तक़रीबन थियल आहे। हाणे उन ते जेका अदावत आहे, पेच वर्क ऐं लाइनिंग उहा थियल आहे। हाणे उन ते जेका अदावत थियणी आहे, जेके इहे ॿियूं एप्लीकेशन्स, टूल्स ठाहिणा आहिनि, अचणा आहिनि, इहे डिपेंड इन ते थो करे त इन जी डिमांड केतिरी आहे, माण्हू केतिरा इस्तेमालु करण वारा आहिनि। जेतिरा सिंधी ॿोली खे कंप्यूटर ते इस्तेमालु करण वारा माण्हू वधीक थींदा, ओतिरियूं इहे जेके बैन अल-अक़वामी अदारा आहिनि, उहे इन ॿोली खे वधीक सपोर्ट ॾियणु शुरू कंदा ऐं घणो कमु उतां बि थिए थो। ईअं न आहे त सॼो कमु ॿोली वारा पाण कनि था, ख़ुदि इहे अदारा बि कनि था। त जीअं से अदारनि लाइ हाणे कंप्यूटर जो जेको इस्तेमालु करण वारो आहे, उहो उन लाइ हिकिड़ो कंज़्यूमर आहे, उनखे उन ताईं हू पहुचणु था चाहिनि। तंहिं करे इहा उन्हनि जी बि ज़रूरत आहे त हू उन ॿोली खे सपोर्ट ॾियनि ऐं उन ॿोली खे लाइ टूल्स वग़ैरह मुहैया कनि। त इन लिहाज़ खां इहो हिकिड़ो ऑनगोइंग कमु आहे। इनखे इहो चई ॾाढो ॾुखियो आहे चवणु त हेतिरा परसेंट कमु थी वियो आहे, हेतिरा परसेंट कमु रहंदड़ आहे। सो इहो हिकिड़ो ऑनगोइंग प्रोसेस आहे। इहा हिकिड़ी अहिड़ी इंडस्ट्री आहे जेका हर वक़्तु पई थी शेप शिफ्टिंग करे ऐं उन जूं ज़रूरतूं, उन जूं सूरतूं, उन जा औज़ार, उन जा टूल्स, एप्लीकेशन्स पियूं थियूं नयूं नयूं अचनि ऐं उहे ईंदियूं रहंदियूं। उहे चेंजिस उन्हनि मां के जेके आहिनि लैंग्वेज स्पेसिफिक आहिनि, के लैंग्वेज स्पेसिफिक आहिनि ई कोन। हाणे जीअं तव्हां ॾिसो मसलन हाणे सोशल नेटवर्किंग आहे, उनमें फेसबुक आहे, व्हाट्सएप आहे, ट्विटर आहे। हाणे इहे सभई अंग्रेजी जा टूल्स आहिनि बुनियादी तरह, पर सभिनी दुनिया जी ॿोलियुनि लाइ मुहैया आहिनि। ईअं आहे न साईं। हाणे इहे असां सिंधी लाइ बि ओतिरा ई इस्तेमालु, ओतिरी आसानी सां इस्तेमालु करे सघूं था जेतिरा अंग्रेजी लाइ इस्तेमालु थियनि था। हाणे सर्च जी फैसिलिटी बि आहे। कंहिं बि को बि लफ़्ज़ लिखंदो, को बि नालो लिखंदो, तव्हांखे ॻोल्हे उहो ॿुधाईंदा। पर हाणे इहो केतिरियूं सर्चिस में ईंदो, 100 एंट्रियूं ईंदियूं या 1000 ईंदियूं या लख ईंदियूं, इहो त डिपेंड करे थो त असां सिंधी इनखे केतिरो इस्तेमालु कयूं था। न माना हाणे तव्हां छा था चओ त सिंधी ॿोली जी तरक़ी लाइ इहो बि ज़रूरी आहे त कंप्यूटर इस्तेमालु कंदड़ सिंधीअ में उनखे घणे में घणो इस्तेमालु करे। बिल्कुलु। हाणे इहा ॻाल्हि तव्हां पाण चओ सही। उन लाइ ज़रूरत इहा आहे त सिंधी इस्तेमालु सिंधी माण्हू पंहिंजी ॿोली जो
पंहिंजे स्क्रिप्ट में वधि वधि इस्तेमालु करे उनखे रोमन स्क्रिप्ट फ़िलहालु वक़्तु नाहे इस्तेमालु करणो, छाकाणि त रोमन स्क्रिप्ट जॾहिं इस्तेमालु कंदो उहा सिंधी ॿोली न सुञाती वेंदी एज सिंधी ॿोली, उहा इहा ई सम्झी वेंदी का रोमन अननोन क़िस्म जी ॿोली आहे। अहिड़ी तरह जेकॾहिं असां उन में उर्दू में कंदासीं या रोमन स्क्रिप्ट में उर्दू लिखंदा रही, जीअं अक्सर माण्हू फ़ोन ते लिखंदा आहिनि, छाकाणि त रोमन स्क्रिप्ट में उर्दू लिखणु आसान आहे सिंधी जे मुक़ाबले में, तंहिं करे सिंधी बि उनखे इस्तेमालु कनि था, त उहा बि सिंधी ॿोली तौरु ॼाती कान वेंदी ऐं ख़िदमत बि न थींदी। न, उन लाइ ज़रूरी आहे त असां सिंधी ॿोली खे सिंधी स्क्रिप्ट में इस्तेमालु कयूं कम्यूनिकेशन लाइ। असां जेके बि नेटवर्क्स आहिनि उन ते इहा ॿोली आणियूं, जेके राइटर्स वग़ैरह आहिनि हिन दौर में सेल्फ पब्लिशिंग कनि, छाकाणि त लेखक जो कमु पैसो कमाइण त हमेशह पोइ हूंदो आहे ऐं असांजो सिंधी लेखक केतिरो पैसो कमाए किथे सघंदो, मार्केट केतिरी आहे, सेल्फ एक्सप्रेशन ऐं पंहिंजी ॻाल्हि ॿिए ताईं पहुचाइणु, इहो ई असांजो मक़सदु रहियो आहे हमेशह। कम्यूनिकेशन ई आहे न साईं मक़सदु। इन लाइ हाणे उहा सॼो ग्राउंड तयारु थी चुको आहे। पंहिंजा ब्लॉग्स ठाहियो, पंहिंजूं वेबसाइट्स ठाहियो, पंहिंजो आवाज़ु माण्हुनि ताईं पहुचायो, पाण खे एक्सप्रेस कयो, पंहिंजा जेके आहिनि राइटिंग्स उहे शेयर कयो, ऐं उहे शयूं जेके आहिनि इंटरनेट ते हमेशह हर माण्हू लाइ मुहैया आहिनि, हर सिंधी लाइ, चाहे उहो दुनिया जी कहिड़ी बि कुंड कुर्च में रहे थो। त इहा हिकिड़ी ॻाल्हि त इहा थी त सिंधी माण्हू इस्तेमालु कनि। ॿियो आहे त इहे टूल्स वक़्त सां पाण ई इहे ठहंदा। इन लाइ जीअं मूं चयो त जेकॾहिं सरकारी अदालनि मां रिसोर्स हूंदा त इहे जल्दी ठही वेंदा, बहितर तरीक़े सां ठहंदा, पर इहो वक़्त सां गॾु इहो कमु थींदो इनशाअल्लाह, इहा ई उमेदु आहे। जेकॾहिं न थींदो त पोइ इहा ई उनजो इहो ई नतीजो निकिरंदो त माण्हू ॿियनि लैंग्वेजिस में असांजी ॿोली पोइते थींदी वेंदी। ईअं ई ॿोलियूं मतरूक थी वियूं आहिनि, ख़तमु थी वियूं आहिनि, तबाह थी वियूं आहिनि। तव्हां ॾिसंदो त जीअं ख़ुदि यूरोपियन ॿोलियूं आहिनि तमामु घणियूं, उहे बावजूदि इन जे जो स्क्रिप्ट बि रोमन आहे, आसानी सां लिखी सघजनि थियूं, उन जे बावजूदि मतरूक थी वियूं आहिनि। आयरिश ॿोली आहे, ॿियूं ॿोलियूं आहिनि, उन जे ॻाल्हाइण वारा तमामु घटि वञी रहिया आहिनि। उहे किताब घटि था पब्लिश थियनि, उहो पर सिंधी ॿोली जो इहो एडवांटेज आहे त जिते उन्हनि यूरोप में नंढा मुल्क आहिनि, ॿोली जा ॻाल्हाइण वारा तमामु घटि आहिनि, उहे इंटरनेशनल बॉर्डर्स ख़तमु थियण करे, ग्लोबलाइजेशन जे करे अंग्रेज़ी जेका आहे उहा उन में हावी थी वई आहे। सिंधी ॿोली में अञा तशख़ुस बरक़रार आहे, यूनिकनेस आहे, त उहा उनजो हाणे दारो मदार कंहिं हद ताईं सिंधी कंज़्यूमर ते आहे, सिंधी माण्हुनि ते आहे। उहे जेतिरी वधीक इस्तेमालु कंदा ओतिरी ॿोली जी तरक़ी वधीक थींदी मुंहिंजे ख़्याल में। अव्हां खां सिंधी लाइ अपील मां पोइ थो वठां, पर मिसाल मां नाला खयां मिस्टर शबीर कुंभार जो, अब्दुल सत्तार ज़रगर, या ॿिया मुख़्तलिफ़ दोस्त आहिनि, उबैद थईमा, अमर फयाज़ बिल्कुलु, ऐं ॿिया जिन तव्हां सां या शाह साईं जे रिसाले खां वठी कमु शुरू कयो। जी साईं। त तव्हांजी उन्हनि सां नेटवर्किंग आहे इन्हनि समूरनि माण्हुनि सां? साईं, इन्हनि सां नेटवर्किंग कंहिं हद ताईं रही आहे, किन सां टच में न रहियो आहियां, पर जीअं हाणे मूं नाला वरिता, जीअं सऊदी अरब में ॿ दोस्त हुआ, रशीद बुरडो हो, उन सां वरी राब्तो कॾहिं कोन थी सघियो आहे, पर जीअं हबीब सनाई साहिब सां रहियो आहे, शबीर कुंभार सां रहियो आहे, ऐं असल कलपाणी उन सां रहियो आहे हमेशह। पर उहो कुझु सां त सिर्फ़ु अलाइक दोस्ती जी हद ताईं रहियो, पर शबीर कुंभार काफ़ी गॾिजी कमु कयो। उन खां पोइ अमर फयाज़, इन्हनि में सभिनी में
सभिनी खां वधीक हक़ीक़त में चइजे थो क्वालिफाइड ऐं वीहनि वारो माण्हू आहे। उन में एक्सपर्टीज़ बि आहे ऐं उनखे जज़्बो बि आहे ऐं उन में नो हाउ बि आहे। उहो इन सिलसिले में काफ़ी कोशिशि वठे थो ऐं त इन्हनि सभिनी दोस्तनि सां कमो बेश रही आहे। अली हसन मला, जावेद सोलंगी, उन्हनि सां मुलाक़ात रही आहे, पर उहे बि पंहिंजे पंहिंजे उन में कमु कनि पिया ऐं पर उन्हनि सां बि यानी मुलाक़ात ईअं त कंहिं भेरी थींदी आहे। इन शोबे में औरतूं या छोकिरियूं घटि आहिनि न असां वटि? सही हूंदियूं, पर मुंहिंजी कंहिंसां ॼाण सुञाण ईअं कान रही आहे, पर कमु कनि थियूं। जीअं सिंधी लैंग्वेज अथॉरिटी में अनीस काका आहे, उन पे कमु कयो आहे। ॿी पंहिंजो छोकिरी आहे साइमा, उहा मां उन सां मिलियो त कोन आहियां ज़ाती तरह, पर उन बि काफ़ी पंहिंजो उन टेक्निकल साइड ते उन बि काफ़ी कमु कयो आहे। सो हिकिड़े हंधि अची उहा ॿोली जेका आहे लैंग्वेज इंजीनियरिंग, उन में ज़रूरी न आहे त ॿोली जी ॼाण हुजण बि ज़रूरी आहे। हा, उहो त ठीकु आहे। उहो ईअं बि थिए थो ऐं पर माण्हू कमु कनि पिया, उन्हनि में जज़्बो आहे, उन्हनि सां नेटवर्किंग बि आहे कंहिं हद ताईं। पर सही उन लाइ बि जेकॾहिं मूं कमु कयो त मुंहिंजो हिकिड़ो कम जी नेचर टोटली डिफरेंट हुई। इहो हिकिड़ो ब्रेक थ्रू कमु हो। हा सर, वॾी ॻाल्हि। उन में महिनत पंहिंजी जाइ ते हुई, पर उन सां गॾु हिकिड़ी पंहिंजो उहा ज़हन में फ्लैश अचणु, उहा ॻाल्हि सम्झणु, उहो थियणु, उहा ईअं हो। पर जेके ॿिया कम आहिनि उन में बि उहो जीअं चवंदा आहिनि त 1% इंस्पायरेशन, 99% परस्पायरेशन आहे। आईक्यू जीअं आईक्यू जी डेफिनेशन आहे। हा, त उन में पोइ उहा महिनत खपे थी, उहो टाइम ॾियणो थो पवे ऐं उन लाइ उहो ई माण्हू ॾेई सघे थो जेको या त ग़मे रोज़गार खां बिल्कुलु आजो हुजे, ऐं जेके न हूंदो त पोइ उहो न ॾेई सघंदो ओतिरो अटेंशन ऐं ओतिरो टाइम। लीडर टीवी छा करे? कहिड़ो भलो सुवालु पुछियो आहे साईं। साईं, इन सुवाल जो जवाबु त मूंखां बहितर तव्हां पाण था ॾेई सघो। लीडर टीवी जूं रीचिस केसि ताईं आहिनि उहा तव्हांखे वधीक ख़बर, तव्हांखे हिन जी बहितर ॼाण हूंदी। उहो इहो ई आहे त इहा अवेयरनेस पैदा करणु त इहा शइ अवेलेबल आहे सिंधी लाइ। छाकाणि त मूं ॾिठो आहे त सभिनी सिंधियुनि खे, जीअं मूं अॻे भेरे चयो त देयर लाइव्स यानी उहे टच ज़रूरु थियूं आहिनि हिन सां, पर उन्हनि खे इन जी अवेयरनेस कान्हे, पूरी ॼाण कान्हे। उन्हनि ॾिठो बि हूंदो, लिखियो बि हूंदो ऐं कुझु, पर उनखे सही माना में ॼाण कान्हे त छा छा अवेलेबल आहे ऐं उनखे कीअं इस्तेमालु। हाणे बि घणा सिंधी आहिनि, जीअं मूं चयो सिंधी त इस्तेमालु कनि था, पर ईअं सम्झो त या त रोमन में या उर्दू रोमन, सिंधी रोमन, सिंधी रोमन इन में था इस्तेमालु कनि। त इहा अवेयरनेस उन्हनि वटि हुजणु ज़रूरी आहे त कहिड़ा टूल्स अवेलेबल आहिनि ऐं छा हिन वक़्तु सिंधी में करे सघिजे थो। घणनि माण्हुनि खे अञा ताईं ख़बर ई कान हूंदी त सिंधी में कीअं लिखिबो आहे, कीअं लिखी सघिजे थो। पर इहा अवेयरनेस, इहा ॼाण ॾियणु ज़राए अबलाग जो कमु आहे। तव्हांजी रीच काफ़ी ऑडियंस ऐं स्पेक्टेटर्स छा चइजे नाज़रीन ताईं हूंदी, त उनखे इहो संडियो ॾियणु ज़रूरी आहे त सिंधी ॿोली लाइ उहे सभु टूल्स मुहैया आहिनि। पंहिंजी ॿोली खे पंहिंजो बणायो ऐं उनखे ओन कयो ऐं उनजो इस्तेमालु कयो त जीअं ॿोली ज़िंदह रहे
ऐं ॿोली ज़िंदह रहे थी त उन सां लाॻापियल सिंधी ॿोली जो तशख़ुस ज़िंदह रहे थो, सिंधी हुजण जो तशख़ुस बाक़ी रहे थो। साईं मां हिकिड़ी ॻाल्हि तव्हां खां पुछणु थो चाहियां विच में उहा थी त ही फैमिली जेका आहे माना फैमिली त तव्हांजो वालिदा वालिदा आहे उहे त हिन दौर में हाणे न रहिया, पर हाणे जेके तव्हांजो सायो आहिनि, तव्हांजो पाछो आहिनि ऐं तव्हांजो आईंदो आहिनि, तव्हांजो औलाद आहिनि जेके तव्हां सां बेन था इज़त ऐं प्यार वारो रस्तो था रखनि, उन्हनि जे लाइ जेकॾहिं कुझु ॻाल्हियूं करे सघो। साईं उन लाइ बसि मां मुख़्तसिरन इहो ई चवंदुसि त मुंहिंजा वालदेन, मुंहिंजे वालिद साहब अब्दुल गफूर भुरगड़ी, मुंहिंजी वालिदा ख़ुर्शीद बानो, उहे अॼु मूंसां न आहिनि, पर मां जेको कुझु आहियां उहो उन्हनि जे दुआउनि जे करे ऐं उन्हनि जे करे ई आहियां। मुंहिंजो वजूद ई उन्हनि जो मरहून मिनत आहे। मां मुंहिंजे दोस्त बाबा साईं जी किताब जी मोहर ते हिकिड़े दफ़े चयो त साईं तव्हांजो हुन बाबा साईं चयो मूं हेतिरा किताब लिखिया आहिनि, साईं तव्हां जेको पंहिंजी वॾे में वॾी तसनीफ़ आहे उहा आहे अब्दुल माजिद भुरगड़ी, उनखे तव्हां विसारे रखिया त उनजो वॾो रोल आहे मां छा आहियां। उन खां पोइ मुंहिंजी घरवारी नरगिस, उनजो साथ ऐं उनजी जेकर न हुजे हा त मां ही कमु जेकर करे कोन सघां। उनजी मोहबत, इनकरेजमेंट ऐं प्यार मुंहिंजे लाइ वॾी इंस्पायरेशन हो। ऐं तव्हां पाण लेखक आहियो, राइटर बि आहियो, सम्झी सघो था हू मुंहिंजे लाइ हिकिड़ी तरह जो म्यूज़ हुई ऐं मुंहिंजे लाइ वॾी इंस्पायरेशन हुई। ऐं उनजी मोहबत ऐं इनकरेजमेंट ऐं उनजे साथ खां बग़ैर ही कमु जेको आहे कॾहिं बि थी न सघे हा। उन खां पोइ मुंहिंजो औलाद, ख़ैर मुंहिंजो वॾो फर्ज़ंद अब्दुल मुसविर, अब्दुल बासित ऐं अब्दुल बारी ऐं आयशा बानो से उहा त उहा जेका गुज़ारे वई आयशा, हा उहे उन्हनि हमेशह मूंसां मोहबत कई, मुंहिंजो साथ ॾिनो ॾुखियनि वक़्तनि में। ऐं उन्हनि खे उहा मोहबत उनजे दिलनि में संदन माउ विधी ऐं उनजे रवैयनि विधी। ऐं उन सां मूं कॾहिं पंहिंजी घरवारी सां जातियूं बि कयूं हूंदियूं, ग़लति बि हलियो हूंदुसि, पर हुन कॾहिं बि पंहिंजी औलाद ते कॾहिं का ॻाल्हि ज़ाहिर कान करणु ॾिनई तव्हांजो पीउ मूंसां हीअ ज़्यादती कई ऐं हीअं सही न हलियो, कॾहिं बि न। हुन हमेशह पंहिंजो मूं ते फ़ख़्रु कयो ऐं उनजो इज़हार कयईं, पंहिंजी औलाद ते इहा ॻाल्हि ज़ाहिर कयईं। ऐं उनजे नतीजे में इन्हनि चइनी ॿारनि जो मूंसां बेहद प्यार। ऐं उन सां गॾु मुंहिंजो नंढो भाउ जेको मुंहिंजे वॾे फर्ज़ंद खां सिर्फ़ु 1.5 साल वॾो आहे उमिरि में, अब्दुल हामिद, उहो बि ॼण मूंखे भाउरनि वांगुरु त आहे ई, चाहे नंढे में नंढो भाउ हो, पर हिकिड़े लिहाज़ सां ॼण उहा पंहिंजे पुट सां उनजी संगत ऐं 1.5 साल जो फ़र्क़ु त सही तमामु घटि फ़र्क़ु आहे न, उन जी मोहबत ऐं उहा बि हमेशह। मुंहिंजी फैमिली, नई फैमिली, मुंहिंजी घरवारी अस्मा ऐं मुंहिंजी वॾी डॉटर ख़ुर्शीद बानो, मुंहिंजी मिडिल डॉटर जेका आहे ज़हरा बतूल ऐं जन्नत फ़ातिमा ऐं उन खां पोइ आयशा बानो, इन्हनि मुंहिंजी ज़िंदगी में हिकिड़े नए बाब जो इज़ाफ़ो कयो। ऐं आयशा बानो त ख़ुशनि जीअं मूं चयो मुंहिंजे लाइ हिकिड़ी ज़िंदह रहण जो सबबु ॼण मुंहिंजे लाइ बणिजी वई। ऐं इन्हनि मुंहिंजे डॉटर्स, मुंहिंजी घरवारी
हमेशह मूंसां पंहिंजो मुहबत ऐं प्यार ऐं इज़त कई ऐं इन्हनि जीअं मूं चयो त ज़िंदगी हिकिड़ी दर्शगाह आहे असांजी ज़िंदगी इबारत आहे असांजे रिलेशनशिप सां असांजी ज़िंदगी आहे रिलेशनशिप्स जो बाक़ी त ॿियूं जेके आहिनि ॻाल्हियूं आहिनि सभु सो उन लिहाज़ खां इहो हिकिड़ी आनगोइंग दर्शगाह आहे जंहिंमें हिकिड़ो दौरु ख़तमु थियो वरी ॿियो दौरु शुरू थियो उन में हिकिड़ियूं ॻाल्हियूं थियूं हिन में ॿियूं ॻाल्हियूं थियूं ऐं ज़िंदगी ईअं गुज़रे पई ऐं पर मां अलाह ताला जो बेहद शुक्रगुज़ार आहियां त जंहिंजे करे मुंहिंजी ज़िंदगी में हमेशह ख़ूबसूरती ऐं प्यार जो मथां हथु रहियो आहे। नाज़रीन आख़िरी ॻाल्हि मोहतरम अब्दुल माजिद भुरगड़ी साहब इहा कई त सिंधी ॿोली सिंधी तशख़ुस लाइ सिंधी हुजण लाइ बि ज़रूरी आहे ऐं उनजे इस्तेमालु ऐं उनखे कतब आणण सां ख़ुदि असां कई मंज़िलूं पार करे सघूं था। इन करे जेके बि माण्हू सिंधी रोमन उर्दू रोमन या इंग्लिश रोमन में सिंधी लिखण जी कोशिशि था कनि उन्हनि खे हिकिड़ी शइ इहा ख़बर हुजणु खपे त छा ही सिंधी रोमन लिखण जो वक़्तु आहे या सिंधी स्क्रिप्ट खे वधीक मुतारिफ़ ऐं वधीक शाहूकार करण जो वक़्तु आहे। साईं जो ख़्यालु हीअ आहे त फ़िलहालु बाक़ी शयुनि खे छॾे सिंधी माण्हू सिंधी लेखक सिंधी अदीब सिंधी शाइर सिंधी दानिश्वर उहे सिंधी स्क्रिप्ट खे घणे खां घणो इंटरनेट ते लिखनि उनखे आश्गार कनि वाक़ुफ़ु कराइनि ऐं उनखे मुतारिफ़ कराइण सां गॾोगॾु सिंधी ॿोली खे अॻिते वधाइनि मुख़्तलिफ़ आवाज़नि में मुख़्तलिफ़ अंदाज़नि में मुख़्तलिफ़ रूपनि में। ही हो असांजो सेलिब्रिटी ही हो असांजो मोहसिन ही हो सिंधी क़ौम जो मोहसिन सिंधी ॿोली जो मोहसिन जनाब अब्दुल माजिद भुरगड़ी साहब लीडर टीवी पारां वॾी महिरबानी। वरी कंहिं ॿी साहित में कंहिं टी निशस्त में अवां असांखे नए क़िस्म जूं ॻाल्हियूं कंदासीं। अवां जी वॾी महिरबानी। थैंक यू मुंहिंजा साईं लख लाइक़।